सीनियर सिटीज़न एसोसिएशन जी औरत मेंबरनि पारां पंहिंजे ॿाहिरि मेंबरनि सां गॾिजी कैनालनि ख़िलाफ़ एहतजाज जारी। रिपोर्ट मंज़ूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जी औरत मेंबर पंहिंजे भाइरनि जी साथ सां गॾिजी सिंधु दरिया मथां कैनाल अॾण वारी दुश्मनी जे जवाब में समूरी सिंध में कैनाल ख़िलाफ़ अवामी एहतजाज में शामिल थींदे नारेबाज़ी करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। हिन एहतजाज जी मेड़ाके में ईसी मेंबर अदी सलमा कादरी, बुज़ुर्ग मेंबर आपा नज़ीर नाज़, मैडम कज़मानो दर्स, मैडम नीलोफर भुट्टो, आपा रेहाना आगा, मिसिस मुजद्दिद साहिब ऐं ॿियूं अदियूं पंहिंजे भाइरनि जिन में डॉक्टर रफ़ी कुरैशी, नज़ीर शेख, प्रोफेसर दोदो ख़ान, मीर नेसर अल्लाह वसायो ख़ान, अब्दुल हकीम दायो, मीर मौज़म अली ख़ान टालपुर, अली मोहम्मद मीराणी, मंसूर कालड़ो समेत ॿिया उहिदेदार शरीक थी ख़ूब एहतजाज कयो। पाकिस्तान जी ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम तहत तजवीज़ कया विया आहिनि त इहो मनसूबो सिंध जे ज़रिए मईशियत, माहौलियात ऐं हिते जे माण्हुनि जी ज़िंदगी ते संगीन असर विझी सघे थो। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव हुकूमत सिंध दरिया ते 6 नवां कैनाल वाहन जी तामीर कराइण लॻी आहे। इन्हनि मां चोलिस्तान कैनाल जी तामीर अॻु में ई शुरू थी चुकी आहे, जंहिंजो मक़सदु चोलिस्तान रेगिस्तान जी बंजर ज़मीन खे आबाद करणु आहे। उन सां गॾोगॾु ॿुधायो पियो वञे त कच्ची कैनाल ते पिणु कमु जारी आहे, जिन सां सिंध जे हेठियनि इलाइक़नि लाइ ज़िंदगी ऐं मौत जहिड़ो ख़तरो वधी वियो आहे, जॾहिं सिंधु दरिया अॻु ई पाणी जी खोट जो शिकार आहे। नवनि वाहन जी तामीर सां हीअ खोट वधीक वधी सघे थी, जंहिंसां सिंध जी ज़रिए ज़मीन खे पाणी जी फराहमी घटिजी वेंदी। उन सां हिते जे आबादकारनि जी ज़िंदगी ऐं मईशियाती मनफ़ी असर पवंदा। उनखां सवाइ हीउ मनसूबो 1991 जे पाणी मुआहदे जी बनकड़ी आहे, जंहिं तहत सभिनी सूबनि खे पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ जी ज़मानत ॾिनी वई हुई। इन्हनि वाहन जे तामीर सां सिंध जे पाणी जे हिसे में घटिताई थियण सां सिंध तबाह थी वेंदी। अदी कज़मानू दर्स जो मुताबिक़ ख़ासि तौरु जाती सजावल, शाह बंदर, ठट्टो, ज़िल्लो ऐं सामूंडी डेल्टा तबाह थी वेंदा, जेका सिंध वासियुनि सां सरेआम दुश्मनी लेखी वेंदी। एसोसिएशन जी हुकूमत औरत मेंबरनि पंहिंजी तक़रीरनि दौरान मुतालबो कयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत फौरी तौर ते इन्हनि वाहन जी तामीर रोकराए पाणी जी विर्छ में सभिनी सूबनि सां इंसाफ़ करे। हिन सिलसिले में सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ मुतहद थियणो पवंदो। जिन अदीन तक़रीरूं कयूं तिन में पब्लिशर आपा नज़ीर नाज़, सलमा कादरी, नीलोफर भुट्टो, कज़मानो दर्स जिन शामिल आहिनि।